अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक न्यूज़ जी ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हां सां मदजी मां ख़बर शेयर कंदा हलूं। मदजी अस्पताल में रिटायर थियल डॉक्टरनि जे मान में अलविदाई तक़रीब कोठाई वई, जंहिंमें अजरक टोपी तोहफ़े तौरु ॾिनियूं वयूं। मदजी जे तालके अस्पताल में रिटायर थियल डॉक्टर शामिल लाल ऐं रिटायर थियल DSO मोहम्मद यूनिस जे मान में चेयरमैन सिकंदर जियो तरफ़ां अलविदाई तक़रीब मुनक़िद कोठाई वई, जंहिंमें ज़िले शिकारपुर जे मुख़्तलिफ़ अस्पतालनि मां आयल महिमान वॾे अंग में शिरकत कई। महिमाननि ऐं रिटायर थियल डॉक्टरनि खे टोपी अजरक तोहफ़े ॾेई गुलनि सां अदरभाउ कयो वियो। उन मौक़े ते आयल महिमाननि खे दावत तौरु मुख़्तलिफ़ ताम पिणु खाराया विया। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।